अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 20 जनवरी ऐं मुंहिंजो कुझु प्रोग्राम आहे त मां हिननि खे थोरो घणो वॉश कयां। पाइप न विझंदमि हिन में त पाइप सां पोइ सॼी मां बि आली थी वञा। स्प्रेयर सां कोशिशि कयां थी। ऐं 2-3 ॾींहं पहिरियों नंढिड़ो छोकिरो जेको मुंहिंजी हेल्प कराईंदो आहे हुनखे ॿाहिरि किथे पथर नज़र आयो त इहो मुंहिंजे लाइ खणी आयो। सो हुनखे मां कुझु न कुझु ख़र्ची ॾेई छॾींदी आहियां। हुनखे बि आसिरो हूंदो आहे त मुफ़्त में कमु नथो कयां। ऐं हे तव्हांखे यादि हूंदो ही मिनीचर गार्डन मां ठाहियो हो, तव्हां सां शेयर बि कयो हो मां। सो हुन जा प्लांट्स इलाही वॾा थी विया आहिनि। ही माशाल्लाह लॻी वियो आहे हिन में, ऐं मनी प्लांट बि थोरो घणो लॻी वियो आहे। पर जेको आहे हिते थोरो ही हिकिड़ो सुकी वियो आहे ऐं बाक़ी सभु सावा आहिनि। ही कुझु ॾाढा ई वॾा थी विया आहिनि ऐं शिकिल ईअं माना सूरत हाल ईअं थी वई अथनि ॼण वण आहिनि हिन पूरे नंढिड़े गार्डन में। हिन जे अॻियां हे ठाहियो हुउमि ऐं हिन में नंढियूं नंढियूं शयूं, ही नंढिड़ा मशरूम वारा घर, ही नंढिड़ो गुॾो कुकड़, ही नंढिड़ी गाॾी व्हील बैरो पथरनि सां भरे हिते रखी हुअमि त जीअं हिकिड़ो लुक अचे। नंढिड़ो घर पेंट कयो। सो शयूं अहिड़ियूं त थी वियूं आहिनि, पर ॾिसां थी ही सभु त शयूं मां न साफ़ु करे सघंदमि। कुझु प्लांट्स खे मां कोशिशि कयां थी त थोरो टाइम ॾियां। हा माशाल्लाह ही बिल्कुलु डैमेज्ड हुयो। मां इहो हिन मां कढियो हिकिड़े प्लांट मां ऐं हिन में विझी छॾियो। हिन मां कढियो ही आहिनि न सफ़ा ॻरे पियो ऐं बिल्कुलु ई हिकिड़ो डल थी वियो। जीअं हे ॾिसो था त मां हिनखे पटे हितां हिन पाणी में विझो त हिन रूट्स कढियूं आहिनि। कोशिशि कयां थी त हिनखे कंहिं न कंहिं हिन में शिफ्ट कयां मां। ही प्लांटर्स ॾिसो, ही मां सेखारिया आहिनि। तव्हां ही अगरि ॾिसंदव न, लिखंदव प्लांटर्स बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे मिली वेंदा। ही सेखारियो हुअमि। हिन जा सॼा गुल फुंदड़ मेरा थी विया आहिनि त इहे मां ठाहींदी रहंदी आहियां अक्सर। ॿिया बि घणा ई आहिनि। सो अॼु हिननि खे थोरो टाइम ॾियां थी, छो त हिते हवा बि सफ़ा कोन्हे ऐं सीउ जेको आहे उहो बिल्कुलु घटि आहे। ऐं ॿियो त मां इहे वीचारा एॾा मेरा थी विया आहिनि, तव्हां यकीन कयो मूंखां बर्दाश्त नथो थिए। मथां इहे पन छणनि था हिननि मां वणनि मां, उहे बि हिन में था पवनि। सो मां हिते कुझु थोरी घणी सफ़ाई जी कोशिशि कंदमि जेतिरो मूंखां थी सघियो। काफ़ी प्लांट्स खे मां वॉश कयो आहे, ख़ासि करे जेके ज़मीन ते आहिनि हिननि खे साफ़ु कयो अथमि। ऐं हिननि खे हिन कॉर्नर वारे खे तव्हां ॾिसो कहिड़ो नुमाया फ़र्क़ु हिननि में अची वियो आहे। ऐं हिन पासे बि केॾा ताज़ा ऐं सुहिणा था लॻनि हिननि जा। तव्हां रंग ॾिसो त कीअं ॼण खुली विया आहिनि। ऐं हीअ जेके बि मथे आहिनि हाइट ते, इन्हनि खे मां साफ़ु कयो आहे हिन पंहिंजे ऑरेंज वारे स्प्रेयर सां। ऐं जेके हेठि आहिनि उन्हनि जे मथां मां हिन वॉटरिंग कैन सां पाणी विधो आहे। ऐं हीअ हमेशह मां पाम चाहींदी आहियां त हितां हटाए छॾियां, छो त ॾाढी जाइ थो विलारे। ऐं हिन खे अलाए छा मसइलो थियो आहे, काई बीमारी लॻी वई आहे जो हिन जा पन ॾाढा सुहिणा थी नथा निकिरनि। ख़बर न आहे छा ट्रीटमेंट कंदमि मां हिन जो। ॿिली हली वई आहे त हुन दॿो बि मां मथे खणी रखियो आहे। ऐं हेॾे बि हिननि सभिनी प्लांट्स खे, बाक़ी डेकोरेशन खे न, प्लांट्स खे मां जेको आहे स्प्रे सां वॉश करे छॾियो आहे। ऐं हिन खे बि, हिन मथे वारे खे बि। त अॼु सॼा प्लांट्स जेके आहिनि मां तक़रीबन स्प्रे सां धोता आहिनि, जेके आउटसाइड करे रखियल आहिनि। ऐं जेके इनसाइड आहिनि रेक जे मथां आहिनि उन्हनि खे मां वॉश न कयो आहे, छो त हिकिड़े ॾींहं में पॉसिबल बि न आहे। आसे पासे कंदमि इनशाला। हीअ ॾिसो केॾा सुहिणा हिननि जा चिटा रंग निकिरी आया आहिनि। ऐं बाक़ी जीअं हे हिते पिया आहिनि, हिननि खे सिर्फ़ु पाणी ॾिनो आहे। ऐं हिननि खे छो त हितां खणी मूंखे ॿाहिरि रखी करे ऐं पोइ धोइणो पवंदो। ऐं हीअ जेको स्टूल आहे इहो लोह जो आहे, हीअ वारो, त मां इनखे लाज़मी मूंखे हटाइणो पवंदो। ऐं हिन कुंडीअ जे हेठां ही स्टैंड जेको आहे इहो टीन जो दॿो आहे ऑयल जो, इहो बि ठाहियो हुअमि कंहिं व्लॉग में। त इन्हनि सभिनीनि शयुनि खे हटाए करे तव्हां लाहे करे पोइ साफ़ु करिणो पवंदो। इन करे इन्हनि खे छॾियां थी। ऐं हीअ जेके रेक वारा आहिनि, रेक जे मथां या अंदरि, इन्हनि खे बि तव्हां हटाए करे पोइ धोइणो आहे। पर बहरहाल जेके बि मां हिन महिल ताईं वॉश कया अथमि उहे ॾाढा साफ़ु सुथिरा ऐं सुहिणा था लॻनि, ॼण साह पिया खणनि। ॿियो गॾु कचिरो कढंदी वई आहियां त इहो हितां मूंखे ज़रूरु जेका सफ़ाई बि करणी आहे। हाणे हिन महिल थिया आहिनि 12 ऐं ॿाहिरि मूंखे प्लांट्स वटि काफ़ी टाइम लॻी वियो। सुबुह जो मां इहा भाॼी ठाही पटाटनि जी, जेका पूरियुनि सां या फ्राटनि सां खाइबी आहे।
ऐं जेकॾहिं हिन जी रेसिपी तव्हां ॾिसणु चाहियो मां कीअं ठाहींदी आहियां त तव्हां सर्च करे सघो था येलो भाॼी बाय नसरीन वफ़ाई। सो हीअ अञा ताईं पई आहे काफ़ी, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त मां जेको लंच में ॿियो कुझु बि न ठाहींदमि, ऐं सिलाई जो बि मूड न आहे, ख़बर न आहे हाणे अॻियां मां छा करण वारी आहियां, त उहो तव्हां सां पोइ शेयर कयां थी जेको बि कंदमि। 2:45 थिया आहिनि ऐं मां वेपरी जी नमाज़ पढ़ी आई आहियां, ऐं लंच में मुंहिंजी शिदत सां दिलि पई चए त मां पटाटनि जा समोसा खावां। ॿार सभई घर में वर्क फ्रॉम होम जो सीन हली रहियो आहे, सो उन्हनि खां बि पुछियमि, मूंखे दिलि थी चए पटाटनि जा समोसा खावां, त अगरि मां लंच न ठाहियां त पोइ कीअं रहंदो। सभिनी एग्री कयो, सो मां ठाहियां थी पटाटनि जा समोसा। ऐं नमाज़ खां पहिरियों अटो बि ॻोहे वियमि समोसनि जो, ऐं पटाटा बि हिते बॉइल करण जे लाइ रखी वियमि, जेके हाणे बॉइल थी विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त मां कीमे जा समोसा बि ठाहींदी आहियां, पटाटनि जा बि। कीमो घर में न हुयो, इन करे उहे न पिया ठही सघनि। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं समोसनि जूं रेसिपीज़ ॾिसणु चाहियो त तव्हां समोसा रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई अगरि यूट्यूब ते लिखंदव त मुंहिंजूं ॿ रेसिपीज़ आहिनि, उहे ॿई तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं। टी बि हिकिड़ी नंढड़ी आहे, पर उहे अजीब समोसा आहिनि, उहा बि ॾिसी सघो था। ख़ैर ऐं उनखां अलावा इहे एतिरा क्रिस्पी ऐं मज़ेदार ठहंदा आहिनि जंहिंजी का हद न आहे। सो मूंखे हूअं ई इलाही ॾींहंनि खां दिलि पई चए त, पर मूं अॼु सोचियो त घर में ई ठाहियूं था, कोशिशि कयूं था, ऐं हमेशह कामयाबु थींदी आहे इंशाल्लाह, हाणे बि कामयाबु थींदी। ऐं उनखां पोइ अलाए छा कंदमि उहा बि ख़बर न आहे। सो अॼु अचानक सां मुंहिंजो मूड थी वियो समोसा खाइण जो। समोसा रेडी आहिनि, ऐं समोसनि खे रखण जे लाइ मुंहिंजी पिंडी बि रेडी आहे। मां हमेशह अख़बार विछाईंदी आहियां, उनजे मथां ज़रूरु टिशू पेपर टॉवल, वाइट प्लेन पेपर कुझु बि मथां रखंदी आहियां, छो त हीअ जेका इंक आहे इहा ज़हरीली हूंदी आहे, ज़हर हूंदी आहे बल्कि। सो इहो ज़रूरी आहे त अख़बार ते कॾहिं बि काई शइ अहिड़ी न रखो। उनखां सवाइ हीअ मां ठाही आहे गिदामड़ी जी चटणी। हाणे कोई केचप सां खाईंदो, कोई चटणी खाईंदो। हीअ गिदामड़ी जो घाटो पाणी आहे, हिन में लूणु मिर्च ऐं सुकल फूदनो मां क्रश करे बिल्कुलु मेटे चूरो करे विधो आहे, ऐं हिते मुंहिंजा समोसा पचनि था। सो इलाही ॾींहंनि खां चाहियां पई समोसा। हिकिड़ी तारीख़ ॿाहिरि वियो त उनखे चयो बि हुयमि त जेको आहे वठी अचे। हिते यूनाइटेड किंग्स आहे बेकरी छा आहे, सभु कुझु मिलंदो आहे उते, पर छा हो जो उनखे इलाही कमु थी वियो त आयो वरी ॿिए पासे ॾांहुं फिरी, त हुन वरितो ई कोन। त मूंखे उन ॾींहं खां वठी उहो अटकियो पियो त मां पटाटनि जा समोसा खावां। त अॼु मां उहा ख़्वाहिश पूरी कई अथमि, ऐं सभु ॿार बि यकीननि खाई ख़ुशि थींदा। तव्हां ज़रूरु ॾिसिजो, इहे मुंहिंजूं रेसिपीज़ ट्राए कजो, ॾाढी मज़ेदार अथव। शाम जा 5:15 थिया आहिनि, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती, ऐं उनखां पहिरियों लंच करे काफ़ी देरि रेस्ट कयो। ऐं हाणे मां जेको आहे त पंहिंजे हंध में वेही हीअ भर्त बि भरींदमि, ऐं उन सां गॾु गॾु कुझु वीडियोज़ ॾिसंदमि, कुझु इंटरव्यूज़ आहिनि, कुझु ऑडियोज़ ॿुधण जूं हूंदियूं आहिनि, जेके उहे शयूं कंदी आहियां जेके ॿुधण जूं हूंदियूं आहिनि। ऐं अगरि काई मूवी या ड्रामो वामो बि ॾिसंदमि त उहो ॾिसंदी न आहियां, मोस्टली मां उहो ॿुधंदी आहियां। सो हाणे इहो कमु करणो आहे मूंखे हिते वेही। असांजी नमाज़ जो टाइम थी वियो आहे। हीअ चिकन मां काफ़ी देरि खां कढी रखियो, टमाटर कटे रखिया आहिनि सुरण, राति जो पचाईंदमि टमाटर वारो चिकन, टमाटो चिकन। सो इहा बि रेसिपी जेकॾहिं तव्हांखे ॾिसणी हुजे त तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते लिखो टोमेटो चिकन रेसिपी बाय नसरीन वफ़ाई, त तॾहिं बि उहा जेका तव्हांखे मिली वेंदी। उनखां अलावा हिन सां गॾु पचाईंदमि चांवर बि मुंहिंजी सदोरी धीअ भिॼाए रखिया आहिनि। ऐं हाणे नमाज़ पढ़णु वेंदमि, तव्हांखे ॾेखारे वठां त मां हिन महिल ताईं भर्त केतिरो भरियो। सो भर्त मां भरियो हिन में मां ऑफ वाइट कंप्लीट करे छॾियो पूरे हिन जो, ऐं हाणे हिन में ग्रीन जूं लाइनूं रहंदियूं, हीअ कुझु ग्रीन जूं लाइनूं हिन सां गॾु एतिरो मां करे वई आहियां। सो हाणे इहो बाक़ी ॾिसूं त कॾहिं थो पूरो थिए। सो फ़िलहालु पढ़ंदमि नमाज़, उनखां पोइ वेंदमि डिनर ठाहिणु। जेको बि ॾींहुं गुज़रियो तव्हांजे साम्हूं गुज़रियो, असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हाणे वेंदमि मां खाधो पचाइणु। ऐं हमेशह मां तव्हांखे जॾहिं मुंहिंजी कुकिंग जी वीडियोज़ ॾिसंदो मां चवंदी आहियां हमेशह प्यार सां खाधो पचायो। सो यकीन कयो मां ॾाढे प्यार सां खाधो पचाईंदी आहियां। मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं मुंहिंजा ॿार खाईंदा आहिनि मुंहिंजो पकल खाधो। कुझु मुंहिंजे ख़्यालु लास्ट मंथ तारीख़ वियो 2-3 ॾींहं लाड़काणे, त मोटी आयो त मूंखे भाकुर पाए चवणु लॻो त एॾियूं दावतूं खाधियूं, अलाए छा छा खारायूं, अलाए कहिड़ा कहिड़ा ताम पचाया, पर मां तव्हांजी कुकिंग खे मिस पियो कयां। बसि इहो मुंहिंजे लाइ ज़िंदगीअ जो हासिलु हूंदो आहे। अहिड़ा मुंहिंजी ज़िंदगी में बेशुमार वाक़िया आहिनि, खोड़ जुमिला आहिनि अहिड़ा मुंहिंजे वॾनि जा, मुंहिंजे नंढनि जा, जेके बसि मां सम्झंदी आहियां मूंखे हासिलु थी वियो। सो मां इलाही शौक़ु सां कमु कंदी आहियां, ऐं अलाह उहो ॾींहुं न आणे
जो मां कंहिं बेज़ार थी कमु कयां या मां तकलीफ़ में कमु कयां, सो मां ख़ुशीअ सां कमु कंदी आहियां। त अॼु जी चङी ॻाल्हि में मूंखे हिकिड़ो ख़्यालु पियो अचे, जिते मां पाण बि ज़िंदगीअ में घणो अमल कयो आहे। त ॾिसो, असां इंसान जेसिताईं जीअरा हूं ॾुख तकलीफ़ूं मसइला असांजी ज़िंदगीअ में ईंदा रहंदा, त उन्हनि जो हिते हुते वेही ज़िक्र न कयो। हर कंहिंसां पंहिंजी तकलीफ़ूं, पंहिंजा ग़म, पंहिंजा ॾुख या पंहिंजा मसइला हर माण्हूअ सां शेयर न कयो। यकीन कयो त इहो हिकिड़ो इंतिहाई तव्हां हीअं सम्झो त पाण खे तव्हां ख़राबु पिया कयो। दुनिया में केर बि हुजे तव्हां एॾो ट्रस्ट न कयो जो तव्हां पंहिंजा ॾुख सूर तकलीफ़ूं हिते वेठो हिकिड़े सां वेठो त हुन सां ॻाल्हि कयो, ॿिए सां वेठो त ॿिए सां ॻाल्हि कयो। छा थींदो इन सां? तव्हांजा मसइला हल त न थींदा न। हल करण वारी त हिकिड़ी अलाह जी ज़ात आहे, हिकिड़ी रब जी ज़ात आहे। जंहिं हल कयो आहे उहो ई हिनखे दूरि कंदो। उन सां शिकायत कयो, शिकायत बि न कयो, उन सां पंहिंजा मसइला शेयर कयो। अलाह खे सभु ख़बर आहे असांजी ज़िंदगी में छा ॾुख हली रहियो आहे, छा परेशानी आहे, छा तकलीफ़ आहे, छा असांखे शइ जेका ज़िंदगी में तंग थी करे, त उहे सभु तकलीफ़ूं उन सां शेयर कयो। उहो राज़ बि रखंदो तव्हांजो, कंहिंखे ॿुधाईंदो बि न। तव्हांजो मज़ाक बि न उॾायो वेंदो, तव्हांजूं दुआऊं क़बूल थींदियूं इंशाअल्लाह, ऐं तव्हांजा मसइला बि हल थींदा। छो त उहो ॾिए थो, उहो ई लाहे थो। ऐं दुनिया में माण्हुनि सां इहे शेयर करण जो मक़सदु इहो आहे त यकीन कयो माण्हू खिलंदा तव्हां ते, तव्हांजे साम्हूं भले तव्हां सां हमदर्दी जताइनि त थी सघे थो तव्हां सां, पर पुठि वरी उहा ॻाल्हि कंहिं ॿिए सां करे छॾींदा। जॾहिं तव्हां पंहिंजा राज़ नथा रखी सघो त ॿियो को तव्हांजा राज़ छो रखंदो। मूं ज़िंदगी में इहो तजुर्बो कयो त पंहिंजा ग़म, पंहिंजा ॾुख कंहिं पिरी प्यारे सां शेयर करण सां घटि त थियनि था, यकीन, पर पोइ उहो जेको असांजो पंहिंजो आहे उहो बि असांजे ॾुख में मुब्तला थो थी वञे। मिसाल जे तौर ते ज़िंदगी में अगरि मां पंहिंजा के मसइला, पंहिंजूं के तकलीफ़ूं पंहिंजी माउ सां शेयर कयूं, उन मूंखे ॾाढियूं दुआऊं बि ॾिनियूं, मां पंहिंजो ॿार बि दिलि जो हल्को कयो, पर मूं नतीजे में इहो ॾिठो त उहो ॿारु मुंहिंजी माउ जी दिलि ते चढ़ी वियो। मुंहिंजी तकलीफ़ खे उहा पंहिंजी दिलि में महसूसु पई करे, ऐं पोइ मां पछतायां पई त जेकर मूंखे न ॿुधायां, अजाए उनखे ॾुख थो थिए मुंहिंजो। त ईअं हूंदो आहे। त बहितर आहे बुर्दबारी, थोरी बर्दाश्त, थोरो सब्र पाण में पैदा कयो, अलाह खां मदद घुरो, अलाह सां शेयर कयो। अलाह असांजे दिलनि जो सभु हाल ॼाणे थो। तॾहिं बि ॾिसो न त अलाह साईं फरमायो आहे त मूंखां घुरो, मां तव्हांखे ॾींदुमि, मूंखे ॿुधायो, मां तव्हांजो ॿुधंदुमि। त पोइ असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिते पाण जहिड़नि आम माण्हुनि सां वेही ॻाल्हियूं कयूं, पंहिंजे मसइलनि जूं, पंहिंजी बीमारियुनि जूं, पंहिंजे तकलीफ़ुनि जूं। त उनखां बहितर न आहे त उन ख़ालिक सां कयूं जेको ॿुधे बि थो, सम्झे बि थो, ऐं असांखे 70 माइरुनि खां वधीक प्यार बि करे थो। त अॼु जी चङी ॻाल्हि इहा आहे। ऐं मूंखे स्कूल में पढ़ाईंदे घणा ई नज़म पढ़ाया, विसरी बि विया आहिनि हाणे त सभु। 3 साल थिया आहिनि जॉब छॾे, पर इलाही कुझु विसरी वियो। त मीर अब्दुल हुसैन सांगीअ जे बैत में हिकिड़े में शेर हुयो त सांगी आहे तां सलाह कंहिंखे, सूर नाहिनि कॾहिं सलण वाजिब। त सांगी चए थो त सांगी सभिनी खे सलाह थो ॾिए त सूर जेके अथव पंहिंजा ॾुख तकलीफ़ूं शेयर न कयो, पाण ताईं रखो। छो त हमदर्द घटि, खिलण वारा घणा मिलंदव। ऐं एतिरी बुर्दबारी, एतिरी हिमत, एतिरो हौसलो पैदा करणु घुरिजे पाण में। अशरफुल मखलूकात आहियूं, को असां आम मखलूक न आहियूं ॿी का। त एतिरी बुर्दबारी, एतिरो हौसलो हुजणु खपे। अलाह सां ॾुख ओरियो, नमाज़ पढ़ो, इबादत कयो, जेका बि तव्हांजी इबादत आहे कयो तव्हां, पर पंहिंजा ॾुख, पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजा मसइला पंहिंजे ख़ालिक सां शेयर कयो, उहो ई ॿुधंदो। सो इहो ई अॼु जी चङी ॻाल्हि मूंखे लॻो त इहा तव्हां सां शेयर करणु घुरिजे, इहा ॻाल्हि तव्हां सां करणु घुरिजे। ऐं व्लॉग अॼु जो तव्हां ॾिठो, छा छा कयुमि, सॼो ॾींहुं तव्हां सां शेयर कयो आहे। उन विच विच में मां रेस्ट करे वठंदी आहियां, उहो मुंहिंजे लाइ ॾाढो ज़रूरी आहे। छो त लगातार मुंहिंजे लाइ वेहणु या बीहणु जेको आहे मुंहिंजी हेल्थ लाइ सही न आहे। इन करे मां विच विच में रेस्ट कंदी आहियां अची, ऐं लाइफ खे इंजॉय बि कंदी आहियां, ऐं उहा इंजॉयमेंट तव्हां सां बि शेयर कयां थी। सो मसइला हर इंसान जी ज़िंदगी में ईंदा आहिनि, मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में इलाही मसइला ईंदा रहंदा आहिनि। मां बि चवंदी आहियां हलो, मां बि हलां थी, तव्हां बि हलो गॾु गॾु। सो अलाह मुंहिंजा मसइला हल कंदो आहे हमेशह। ठीकु आहे। सो इहो हुयो अॼु जो व्लॉग, ऐं मुंहिंजी तरफ़ां ॾाढी सारी दुआऊं, ॾाढो सारो प्यार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ज़िंदगी रही, अलाह चाहियो त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मुलाक़ात थींदी। सो तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह भाई।